साईं मसलो इहो आहे त आउं रहंदड़ मीरवा घोरचाणी, तालुको सिजाबाद, पाड़ो भीमो, ज़ात मुंहिंजी मेघवाड़। मुंहिंजो पंहिंजो नालो नारायण दास। 13 तारीख़ हर वारे ॾींहुं मुंहिंजी 16 साला नाबालिग नियाणी ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते 4 खां 5 माण्हू घर में दाख़िल थी अगवा करे विया आहिनि। अगवा असां उहो महाजर आहिनि, जेको आहे कुरैशी बि सॾाइनि था, फ़क़ीर बि सॾाइनि था। तशब छा नालो हुनजो, ताशिब नालो आहे, ताबिश हुनजो नालो आहे। असांखे नालो ई सवलो कोन थो हुजे अचे। हुननि सां हथियारबंद माण्हू गॾु हुआ ऐं हुननि जेको आहे मुंहिंजी नियाणी खे अगवा करे विया आहिनि। असांखे जरगमाल ठाहे कमरे में पूरे ऐं जेको आहे पेटियुनि मां जेको आहे पैसा हुआ तक़रीबन 4.25 लख रुपया, 15 खां 20 लख जा सोना ज़ेवर हुआ। हू बि छोकिरी खे ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते तशद्दुद करे गॾु खणाए नंढे उमिरि जी छोकिरी खे अगवा करे विया आहिनि। हुनखां पोइ कानूनी असां जेको आहे रस्तो अख़्तियार कयोसीं, थाणे ते वियासीं, पुलिस खे FIR दाख़िल कराईसूं। जेको पुलिस अॼु 7 ॾींहं आहे, अञा ताईं का बि ख़बर जेका आहे असांखे कोन ॾिनी आहे। सही हिते निंगरी आहे या हिते आहे, अञा ताईं किथे पेश कोन कई आहे, न कोर्ट में न पुलिस वटि। असां ॻोल्हण में पूरा आहियूं। असांजी शदीद जेका आहे, असां ग़मगीन आहियूं, असांखे जाम तकलीफ़ आहे इन जी। असां अर्ज़ु था करियूं वज़ीर आला सिंध खे, DIG सिंध खे, IG सिंध खे ऐं वस वारनि खे त असांजी नियाणी फुलफोर बाजियाब कराई वञे ऐं असांखे जेको असांजे हवाले कई वञे। नंढे उमिरि जी छोकिरी आहे, 16 साल हुनजी उमिरि आहे। हुनजी सॼी डेटा असां वटि पई आहे, नादरा जी कापी पई आहे असां वटि, हुनजी सर्टिफिकेट पियो आहे स्कूल जो, सभु कुझु असां वटि पियो आहे। जेको आहे अञा ताईं छोकिरी खे बाजियाब पुलिस न कराए सघी आहे। पुलिस हुननि जी धुर बणियल आहे या छा आहे उहो असांखे ख़बर कोन्हे, पर पुलिस जेको आहे का बि कार्रवाई कोन कई आहे। नियाणी अगवा कई आहे 16 सालनि जी, असांजे घर मां कढ़ी हथियारनि जे ज़ोर ते खणी आहे। ज़ेवर खणी विया आहिनि, 4-5-6 लखनि जो पैसा खणी विया आहिनि। ज़ेवर 20 लख जा ज़ेवर खणिया आहिनि। असांखे लाकअप करे हू खणी विया आहिनि मुंहिंजी नियाणी खे। अदा असां मीरवा खां गुज़ारिश कयूं था त नारायण दास जे साम्हूं मुंहिंजो घरु आहे ऐं हीअ जीअं वाक़ियो थियो त नारायण दास काल ज़रिए मूंखे इतला ॾिनी। असां फौरी तौर पुलिस वटि वियासीं, FIR कराईसीं, सभु कुझु करायो, नामिने